अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त पाक फ़ौज आइनी हदुनि में रहंदे जमहूरी हुकूमत सां गॾु बीठल आहे। नवाज़ शरीफ़ भारत जी ज़बान ॻाल्हाए रहियो आहे। अपोज़िशन जी तहरीक सां हुकूमत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। इस्लामाबाद में पार्टी अॻुवाणनि ऐं तर्जुमाननि जे इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त अपोज़िशन जी तहरीक सां हुकूमत ते को बि फ़र्क़ु न पवंदो। अपोज़िशन जो फ़ौज सां उन्हीअ करे मसालो आहे जो उहा उन्हनि जी करप्शन पकड़ींदी आहे। वज़ीर आज़म जी सदारत हेठि तवानाईअ बाबति इजलास सियारे जी मुंद दौरान गैस जे इम्कानी बहिरान ते गौर कयो वियो। इजलास दौरान तवानाईअ वारे वज़ारत गैस जे इम्कानी बहिरान खे मुंहुं ॾियण लाइ तयारु थियल हिकमत अमली बाबति ब्रीफिंग ॾिनी। ज़रियनि मूजिबि इजलास में घरेलू सार्फ़िन खे बग़ैर कंहिं रंडक जे गैस मुहैया करण ते गौर कयो वियो। वज़ीर आज़म घरेलू सार्फ़िन खे गैस मुहैया करण लाइ हिकमत अमली जोड़ण जी हिदायत कई। मुल्क में गैस जो बहिरान संगीन थी वियो। सुई सदरन कंपनी सियारे में कराचीअ जे घरेलू वाइपे लाइ ॿारनि लाइ गैस फ़राहम करण खां लाचारी ज़ाहिर करे छॾी। पहिरियों भेरो सियारे जी मुंद में CNG स्टेशन्स लाॻीतो 4 महीना बंदि रखण जो फ़ैसिलो। 15 अक्टूबर खां 15 फरवरी ताईं समूरनि CNG स्टेशन्स खे गैस जी फ़राहमी बंदि रहंदी। SSGC मूजिबि सिंध में 15 अक्टूबर खां पोइ सिर्फ़ LNG ते हलंदड़ पंप्स खुलियल रहंदा। मुल्क में कोरोना वायरस हिकु भेरो ॿीहर तेज़ीअ सां वधण लॻो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 15 ॼणा हयातियूं विञाए वेठा। मुल्क में फ़ौतियुनि जो अंगु वधी 6499 थी वियो। 625 नवां केस ज़ाहिर थियण बैदि मुल्क में मुतासिरनि जो अंगु 3,13,431 थी वियो। सिंध में सभ खां वधीक 13 मरीज़नि दम ॾिनो। SOPs जे ख़िलाफ़ वर्ज़ीअ ते कराचीअ में 57 शादी हॉल्स ऐं 103 रेस्टोरेंट खे सील कयो वियो। 4 स्कूल बि बंदि कया विया। NCOC मूजिबि समूरनि सूबनि गिलगित ऐं इस्लामाबाद जी इंतिज़ामिया खे SOPs ते अमल कराइण लाइ सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं वयूं। ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन सिंध में कोरोना ॿीहर तेज़ीअ सां वधण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। PMA पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त सॼे मुल्क ख़ासि तौर सिंध में कोरोना जा केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। वबा जी नई लहर पहिरियां खां वधीक ख़तरनाक साबित थी सघे थी। हुकूमत SOPs ते अमल कराइण लाइ सख़्तीअ सां क़दम खणे ऐं शहरियुनि खे बि अॻ जी भेट में वधीक एहतियात करणो पवंदो। इलेक्शन कमीशन मुल्क में रजिस्टर्ड वोटर्स जी हतमी फ़हरिस्त जारी करे छॾी। इलेक्शन कमीशन मूजिबि मुल्क में रजिस्टर्ड वोटर्स जो कुल तइदाद 11,57,48,753 आहे ऐं सिंध में रजिस्टर्ड वोटर जो अंगु 2,43,51,681 आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त अपोज़िशन हुकूमत ख़िलाफ़ मैदान ते निकिती आहे। 11 अक्टूबर ते कोयटा वारो जलसो तारीख़ी साबित थींदो। जल्द लाहौर में वॾो जलसो कंदासीं। पंहिंजे बयान में शाहिद खाकान अब्बासीअ चयो आहे त तारीख़ शाहिद आहे त जॾहिं बि अपोज़िशन अॻुवाणनि जो गिरफ़्तारियूं थींदियूं आहिनि तॾहिं हुकूमत ख़तमु थी वेंदी आहे। नालाइक़ हुकुमराननि मुल्क खे मसइलनि जे दुॿनि में फसाए छॾियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वज़ीर आज़म MQM बानीअ जे साथियुनि सां गॾु वेठो आहे। असां ते इल्ज़ाम हणंदड़ पहिरियां पंहिंजे अंदर में जाती पाए ॾिसनि, नफ़रतूं पखेड़नि असांजी तरबियत ई न आहे। कोरोना जी वबा वैक्सीन अचण ताईं ख़तमु न थींदी। लाड़काणे में अॻूणे सफ़ीर अब्दुल रज़ाक सूमरो जी घरवारीअ जे लाॾाणे जी तज़ियत बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त SOPs ते अमल सां पंहिंजो पाण ऐं घर भातियुनि खे वबा खां बचाए सघिजे थो। नौशर फिरोज़ डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मुलाज़िम ऐं शहर अंदरि कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ हाई कोर्ट में पटीशन दाख़िल कंदड़ नवीद अली तगर ख़िलाफ़ मिठियाणी थाणे ते कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि ऐं एम्प्लॉइज़ यूनियन ज़िले काउंसिल जे मुलाज़िमनि तरफ़ां अला वारे चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। नौशर फिरोज़ एडमिनिस्ट्रेटर ज़िले काउंसिल डिप्टी कमिश्नर बिलाल शाहिद राव फुल शहर जे गंदे पाणीअ जे निकासीअ जे इंतज़ामनि ऐं सफ़ाईअ जे शिकायतुनि ते नोटिस वठंदे शहर जो दौरो कयो। एक्सीएन पब्लिक हेल्थ अब्दुल हफ़ीज़ सैतो AC नौशर फिरोज़ अब्दुल गफ़ूर धामरा डिप्टी कमिश्नर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधाए त गंदे पाणीअ जी निकासी नथी थिए। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर गंदे पाणीअ जे निकासीअ जा अहकामात जारी कया।
साबिक़ वफ़ाक़ी सेक्रेटरी ऐं हाणे जो नायब सदर सिंध PTI गुल मोहम्मद रिंद, साबिक़ जॉइंट सेक्रेटरी PTI सिंध काशिफ कुरैशी जी सदर पाकिस्तान डॉक्टर मोहम्मद आरिफ अलवी सां इस्लामाबाद में मुलाक़ात, जंहिंमें सिंध जे सैलाब सटियल इलाइक़नि ऐं सियासी उबूर ते ख़्यालनि जी ॾेवठ कई। उन मौक़े ते एडवोकेट इमरान रिंद पिणु गॾु हुयो। डिस्ट्रिक्ट जैकमाबाद पुलिस दोदापुर थाणे जी पुलिस चेकिंग दौरान क़त्ल जे केस में घुर्बल 3 जवाबदारनि मोहब अली बिरोई, इल्म बिरोई, मियां बख्श बिरोई खे गिरफ़्तार करे वरितो। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।